अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम ब्यूरो टाइम से गॾु अज़हर गुल सरकी हाज़िर आहियां। असांजो अॼोको प्रोग्राम जैकबाबाद जो शहर है उन शहर न बल्कि शहर पर जो पसगिरदाई में ॿिया इलाही सारा समय ॻोठ आहिनि उहे इवन जो बलोचिस्तान लोअर बलोचिस्तान वारो नसीराबाद डिवीज़न है उन खां वठी जे माण्हुनि जो सेहत वारे हवाले से जंहिंजो दारोमदार है जंहिं ते उहा जैकबाबाद जी DHQ हॉस्पिटल है। उहा जैकबाबाद ज़िले की सिविल अस्पताल उहा केतरी फंक्शनल है, उहा हितां जे माण्हुनि खे केतरी सेहत की सहूलत पहुँचाए रही है। छो जो सेहत इंसान की बुनियादी ज़रूरत है, सेहत वारी सहूलत। जेकॾहिं सेहत इंसान की बहाल ना है तो वो ज़िंदगी के कंहिं भी शोबे में फंक्शनल नथो थी सके, कहीं भी तरह से पंहिंजो हिकिड़ो सेहतमंद किरदार नथो निभाए सके। ऐं सेहत की सहूलत पहुँचाइण हुकूमत की ज़िम्मेवारी है। जैकबाबाद ज़िले अंदर ही जेका सिविल अस्पताल है, इन सिविल अस्पताल में हुजण का त सवें डॉक्टर्स मुक़रर आहिनि ऐं सभिनी जी तादाद में पैरामेडिक्स अमलो मुक़रर है। उहा केतिरा ईमानदारी से पंहिंजा फ़र्ज़ निभाइनि था या उहे जेके डॉक्टर जिन जी मुक़ररी आहे उहो केतिरा हाज़िर रहनि था। इवन जो क्लरिकल स्टाफ है वो पंहिंजी केतरी ईमानदारी से किरदार निभाए तो ऐं केतिरा हाञा थियनि था। ऐं हितां जो जेको MS है वो MS साहब केतरी ईमानदारी से पंहिंजो किरदार निभाए तो वो मौजूद भी हुजे तो या न हली सिविल अस्पताल के मुख़्तलिफ़ शोबन में हली उन समूरी सूरत हाल का असां पंहिंजे नाज़रीन के आगाही ॾींदासीं त हीअ अस्पताल माण्हुनि के सेहत के हवाले से केतरी सहूलत पहुँचाए रही है। हलंदासीं सब खां पहिरियां सिविल अस्पताल के MS साहब की ऑफिस ॾांहुं। ही सिविल अस्पताल के MS साहब की ऑफिस है जिते मोहतरम MS साहब की कुर्सी तो खाली नज़र अचे थी, ख़बर ना है ही वर्किंग अवर्स आहिनि। अञा उहो टाइम है जिते जैं टाइम ते डॉक्टर के हर हाल में मौजूद हुजण खपे। ऐं ही MS साहब ख़बर ना है तो कंहिंजी ड्यूटी ते हूंदो आहे, हितां जे माण्हुनि खे सहूलत ॾियण वारी ड्यूटी ते आहे या हू सहूलत वठण वारी ड्यूटी ते आहे। MS साहब जी कुर्सी खाली, उते चंद ॿिया जेके डॉक्टर्स आहिनि उहे ज़रूर नज़र अचनि था मुख़्तलिफ़ चेयर्स से वेठल। ख़बर ना है तो उन्हनि खे भी ड्यूटी करनी है या सिर्फ MS जी ऑफिस में वेही वो गपशप करनी है या उन्हनि खे भी पंहिंजो टाइम गुज़ारी करनी है। सब खां पहिरियां हिते मौजूद एक डॉक्टर हामिद साहब जन मौजूद आहिनि, उहे भी हिन अस्पताल में ही उन्हनि जी मुक़ररी है। उन्हनि को मालूम कंदासीं त आख़िर MS साहब ख़बर ना है कहिड़े कम सां वियल आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। डॉक्टर करीम बख्श कासमी साहब असांजा सिविल सर्जन साहब आहिनि, उहे मोकल ते वियल आहिनि छंछरु ॾियारे खां वठी। हूँ हाँ 4 जेका एडिशनल सिविल सर्जन डॉक्टर नदीम अख्तर सुमरा साहब वटि आहे। मां RMO आहियां ऐं RMO जे हैसियत सां मां पंहिंजी ड्यूटी ते वेठल आहियां ऐं पंहिंजो चङी तरह अलाह जो सॼो कमकार सही नमूने सां हली रहियो आहे। 10 बजे मां राउंड कयो आहे, सभु डॉक्टर पंहिंजी ड्यूटीज़ ते वेठा आहिनि थिया ऐं हिते ऑफिस में भी ईंदड़ जेके भी असांजा दोस्त आहिनि सभिनी जा कम बाक़ाइदगी सां थी रहिया आहिनि। बाक़ी सिविल सर्जन साहब मोकल ते वियल आहिनि, 5 ॾींहंनि जी मोकल ते। संदन के मिट माइट जी शादी आहे कराची में। सिविल सर्जन साहब जा ये 5 ॾींहं घणनि महीननि जा हूंदा आहिनि? डॉक्टर साहब असांजा करीम बख्श साहब तमामु पंक्चुअल रेगुलर तमामु बहितरीन माण्हू आहिनि। डॉक्टर साहब ॾिसो तव्हां हिकिड़ा दीनदार माण्हू नज़र अचो था, तव्हां जे मुंहं को ये जुमला सही कोन था लॻनि त डॉक्टर साहब असांजा पंक्चुअल आहिनि। डॉक्टर साहब तव्हांजा कॾहिं कॾहिं को कुर्सी ते वेहंदा हूंदा पंहिंजी चेयर ते, न त अक्सर करे तव्हांजा डॉक्टर साहब अहिड़े ही क़िस्म जी मोकल ते हूंदा आहिनि। तव्हां ये जेको भी चओ था ख़ुदा के हाज़ुर नाज़ुर ॼाणे सच था चओ न? न मां कंहिं भी क़िस्म जी कंहिंजी छपर नथो रखां। बाक़ी करीम बख्श साहब कासमी तमामु रेगुलर माण्हू आहिनि। उहे एतिरा रेगुलर आहिनि जो पंहिंजे ॻोठ मां जॾहिं हिते ईंदा आहिनि त रहंदा ई ऑफिस में आहिनि। सो अक्सर कर डॉक्टर साहब ऑफिस में हूंदा आहिनि। बाक़ी हाणे सरकारी कमकार आहिनि, ज़ाती कमकार आहिनि त बाक़ी छो हिकिड़े तव्हां हिते तव्हां चओ था त RMO आहियो। हिन सिविल अस्पताल में मजमूई तौर ते टोटल मेल फीमेल डॉक्टर्स केतरी तादाद में उन्हनि जी मुक़ररी आहे? हाँ हाणे तव्हांखे ॿुधायां असां सॼा सारा डॉक्टर जेके आहिनि 54 आहिनि। 54 मंझां असांजो औरतुनि जो अमलो तमामु घटि आहे। सेक्रेटरी मेडिकल WMOs आहिनि, 2 गायनाकोलॉजिस्ट आहिनि ऐं बाक़ी 3 ॼणियूं डॉक्टर साहब सीनियर आहिनि, अरिड़हवीं ग्रेड जूं आहिनि। उन में हिकिड़ी डॉक्टर अख्तियार साहब आहे, उहा भी एडमिनिस्ट्रेशन में आहे, हाणे भी पंहिंजी ड्यूटी करे थी वेठी, एडमिनिस्ट्रेशन में वेठी आहे। हिकिड़ी डॉक्टर हाणे सोनोलॉजिस्ट आहे, अल्ट्रासाउंड कंदी आहे, सीनियर डॉक्टर साहब आहे, उहा पंहिंजी ड्यूटी ते वेठी आहे। बाक़ी हिकिड़ी डॉक्टर आहे रेहाना साहब आहे, उहा तमामु घणियूं सीनियर आहिनि, जस्ट नियर रिटायरमेंट ऐं थोरो बीमार रहंदियूं आहिनि। तंहिं करे कॾहिं माण्हू चवनि था तव्हांजो गायनी वारो शोबो स्लाटर हाउस बणियल आहे।
न जनाब, बिल्कुलु कमु हली रहियो आहे। माण्हू चवनि था तव्हां मां सां गॾिजी हलो, मां तव्हांखे हिकु हिकु शइ पूरी चङी तरह ॾेखारींदुसि। तव्हांजे अस्पताल में मेडिसन जी भला केतिरी कंडीशन आहे? मेडिसन तमामु अलाह जे फज़ल सां भली आहे। हाणे असां ताज़ो टेंडर कराए सभु दवाऊं घुराए वरितियूं आहिनि। असांजो स्टोर भरियो पियो आहे, दवा अवेलेबल आहे, हर कंहिंखे मिले थी पई। दवा तव्हांजे स्टोर में जाम आहे, तव्हांजे स्टोर में कंहिं बि दवा जी का कमी कोन्हे ऐं माण्हुनि जा हुजूम प्राइवेट मेडिकलनि ते। हाणे अचूं त प्राइवेट अस्पतालनि जो छा चकर, प्राइवेट स्टोरनि ते माण्हू छो था वञनि? हाणे छा आहे जो असांजा कोई दोस्त असांजा डॉक्टर साहिबान वाक़ई ईअं आहे, फैक्ट आहे इहो त पंहिंजो चवंदो अथसि ॿाहिरि जी दवा लिखंदा आहिनि। असां उन्हनि खे बाक़ाइदगी सां सॼी सारी जेका मेडिसन जी लिस्ट आहे जेका असांजे स्टोर ते मौजूदु आहे, हिकु हिकु ॼणे खे मां पाण पंहिंजे छो ॿाहिरि जी तव्हांजा डॉक्टर ॿाहिरि जी दवा छो था छो छो था लिखनि पिया? हाणे उहा उन्हनि खां पर्सनली पुछा कयो वञे। हाणे ॾिसो न, हिन दौर में तव्हां RMO आहियो, तव्हांजी ज़िम्मेवारी नथी थिए? मां मञा थो त इहा मुंहिंजी कोताही आहे, पर तव्हां जंहिं बि डॉक्टर खां पुछा कंदो त उन खां तव्हां कसम खणी पुछायो त डॉक्टर हामिद अची तोखे केतिरा दफ़ा। तव्हां इहो ईमानदारी सां ॿुधायो त जेके डॉक्टर्स ॿाहिरों जी मेडिकल जी दवा लिखनि था उन्हनि जी मेडिकल ते केतिरी कमीशन मुक़ररु आहे हर हिकु आइटम ते? इहो ईमानदारी सां इहो फैक्ट आहे त जॾहिं हिकिड़ी दवा मौजूदु हूंदे बि जेकॾहिं को डॉक्टर ॿाहिरि जी लिखे थो त लाज़िमल काश मिले थी। तव्हां एडमिट कयो था त उहा दवा मौजूदु एडमिट करियां थो त मुंहिंजो डॉक्टर जेको आहे ॿाहिरि जी दवा लिखे थो, छो थो लिखे? हाणे उन्हनि खे मां ॾींहं में ॿ दफ़ा वञी करे बि चवंदो आहियां त बाबू ॿाहिरि जी दवा न लिखो। मां तव्हांखे हाणे लिस्ट बि ॾेखारियां थो, मां लिस्ट बि पई आहे जेका मां उन्हनि खे प्रोवाइड करे चुको आहियां ऐं सभु दवाऊं मौजूदु आहिनि। हाणे वधीक हाणे मां अलाए जे केतिरा दफ़ा उन्हनि खे ॾींहं में ॿ दफ़ा टे दफ़ा, हाणे बि सुबुह जो बि हिकिड़ो माण्हू वारे पर्ची खणी आयो जेका ॿाहिरि जी दवा लिखियलु, पर मां उनखे पाण उहा साॻी दवा अस्पताल वारी लिखी ॾिनी आहे ऐं उहो मरीज़ बि चए पियो त वाक़ई दवा आहे। हाणे असल ॻाल्हि जनाब इहो आहे, तव्हां मूंखे शुरू में चयो मां दीनदार आहियां, मां दीनदार कोन आहियां, मां अलाह जे रसूल जे हुकुमनि ते हलण वारो मुस्लमान। हर मुस्लमान खे हलणु घुरिजे, हर मुस्लमान खे, तंहिंजे करे ईअं न आहे उहो जेको हले थो उहो दीनदार। ॿी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो महिरबानी करे, पैरामेडिक्स केतिरो अमलो मुक़ररु आहे? पैरामेडिक्स बि असांजो घटि में घटि हिन वक़्तु ताईं 450 खनि हूंदो। 450 पैरामेडिक्स आहे, 54 पंहिंजो डॉक्टर्स आहिनि ऐं उहे समूरे जा समूरा तव्हांजा हिते हाज़िर हूंदा आहिनि? इहा ई त ॻाल्हि आहे जो असांखे तव्हां दोस्तनि खे इहा बि ख़बर न हो, ख़बर तव्हांजी यकीन तव्हां हूंदी, पर तव्हां बि कमु घणो तमामु घणो आहे। असांजी जेका SOP आहे जंहिंखे स्टैंडर्ड ऑपरेटिव प्रोसीजर चइबो आहे, उन मुताबिक़ असांजूं 3 शिफ्टूं आहिनि। सुबुह जी शिफ्ट जेका 8 बजे खां वठी 2 बजे ते हलंदी आहे, वरी 2 बजे खां राति जो 8 बजे ताईं, पोइ डॉक्टर साहब ॿी हिकिड़ी ॻाल्हि त हिते मौजूदु जेके डॉक्टर आहिनि उहे हिते जॾहिं अस्पताल में मौजूदु हुजनि था त उते मरीज़नि खे चकासण ते केतिरो टाइम ॾियनि था, मेडिकल रेप्स खे अटेंड करण ते केतिरो टाइम ॾियनि था ऐं पंहिंजी प्राइवेट क्लिनिक्स खे केतिरो टाइम ॾियनि था? सही था चओ, अलाह फज़ल सां मां इन सभिनी शयुनि खे ॾिसंदो रहंदो आहियां। मुंहिंजो डॉक्टर हिते जेकॾहिं 6 कलाक असांजो OPD आवर आहिनि त असांखे 4 कलाक ज़रूरु ॾींदा आहिनि। बाक़ी हाणे कलाक अचण में कलाक वञण में वाक़ई 4 कलाकनि में मेडिकल रेप्स जे हवाले घणो वक़्तु? हाणे मेडिकल रिप्रेज़ेंटेटिव्स खे टाइम ॾियणु असांजी हिकिड़ी मजबूरी आहे। सिर्फ़ु इन जे लाइ जो ही असां मेडिकल रिप्रेज़ेंटेटिव्स जेके आहिनि असांजी घणनि शयुनि में मदद बि कंदा आहिनि। ईअं न आहे त को चवंदो त हू अची करे असांजे डॉक्टरनि थोरो टाइम ज़ाया था कनि। मदद भला पैकेजिस वारी कंदा आहिनि या कभी? साईं ॾिसो न, पैकेजिस जेके तव्हां चओ था पिया यकीननि इहो फैक्ट आहे, सच आहे त पैकेजिस वठनि था तॾहिं त नंढड़ी पघार सां हिकिड़ो डॉक्टर लंडन थो घुमी अचे, हक़ीक़त आहे, दुबई थो घुमी अचे, थोरी महदूद पघार में दुबई छो वञी पुॻो, कीअं वञी पुॻो उहो डॉक्टर साहब? हाणे जेके डॉक्टर साहिब आहिनि दुबई घुमनि था, लंडन घुमनि था, अंकरा घुमनि था, तव्हां उन्हनि खां पुछा करो। मां त बाबा पंहिंजो छा माना डॉक्टर वञनि था, यकीननि वञनि था, फैक्ट आहे। अगरि 100% ज़रूरत आहे किथे किथे आहे। साहब घणो वक़्तु अॻु में मेडिसिन ख़रीद कई अथव? मेडिसिन खे अलाह जे फज़ल सां महीनो खनि थी वियो आहे। महीनो खनि थियो आहे तव्हां मेडिसिन ख़रीद कई आहे ऐं महीने को घटि ॾींहं थींदा तव्हांखे 6 लख रुपया पंहिंजो ज़कात वारे शोबे खां मिलिया? ज़कात मां असांजी हिन दफ़े पंहिंजो सिंध हुकूमत एॾी त राज़ी थी आहे जो असांखे 6 लख छा 1.5 करोड़ रुपयो मिलियो आहे। 1.5 करोड़ रुपया रिसेंटली 6 लख रुपया तव्हांजे MS साहब कढ रहिया? हा, असांजे कढ रहिया आहियूं, दवाऊं घुरायूं आहिनि। हाणे तव्हां जॾहिं अची करे कंहिं ॾींहुं मां त चवां थो माना 1.5 करोड़ तव्हांखे ज़कात शोबे में मिलियो आहे? हा, ज़कात में असांखे 1.5 करोड़ रुपया मिलनि। तव्हां पाण ॾिठो हूंदो त मिठी वारे MS खे 1.5 करोड़ रुपया मां 1.25 लख रुपयो ख़र्च करे बाक़ी ॿिया मोटाए छॾिया हुया त उन ते इंक्वायरी थी त 1.5 करोड़ जी दवाऊं न, तव्हांखे SOP जी ख़बर न आहे, वरी ज़कात जी बि। तॾहिं मां चवां थो मुंहिंजा सभु दोस्त अचनि कंहिं ॾींहुं वेही करे मां हर वक़्तु अवेलेबल आहियां। मूंखां ज़कात जी SOP पुछा कनि, मूंखां पंहिंजो अस्पताल जी SOP पुछा कनि, अलाह जे फज़ल सां हिकु हिकु शइ ते आउं मुतमिन कंदुसि। त असल में छा जो केतिरनि दोस्तनि खे मुंहिंजे कम जी ख़बर न आहे, तंहिंजे करे मूंखां
नथा पुछा मूंखां कम जो मुंहिंजे कम जी मूंखां पुछा कनि त मूंखे छा कमु करिणो आहे ऐं मूंखे वरी अचण बि घुरिजे त मुंहिंजो कमु छा आहे। तव्हांखे इहा ॼाण आहे त जेको $2 करोड़ रुपयो तव्हांखे ज़कात वारे शोबे खां मिलियो आहे ऐं सिंध हुकूमत खां इन खां अलावा पैसा शायदि मिलिया हुजनि, बजट मिली हूंदी हॉस्पिटल जी, त उहो समूरे जो समूरा पैसा हिन हॉस्पिटल जी परचेसिंग ते ख़र्च थियनि। हाणे इहा हाणे ज़कात जा सॼा सारा पैसा सवाइ परचेसिंग ते न थींदा आहिनि ख़र्च। उहो उनजो SOP इहो आहे त हिकिड़ो जॾहिं मरीज़ असां वटि अचे थो पियो असांजे OPD में ॾेखारे थो त उनखे जेको डॉक्टर उहो लिखी थो ॾिए दवा, पहिरियों त उहा कोशिशि इहा करे दवा उहा लिखे जेका अस्पताल में मौजूदु आहे, हल जे ॿाहिरि जी लिखियाईंसि त पोइ उहो ॿाहिरि जी लिखियाईंसि उन खां पोइ इस्तेकाक जो सर्टिफिकेट वठी ईंदो लोकल ज़कात कमेटी खां, जंहिंखे वेरीफाई कंदो डिस्ट्रिक्ट ज़कात कमेटी जो माण्हू त हाए वाक़ई मुस्तहिक आहे ज़कात मां दवा वठण जो। पोइ ॿई ॼणा उहो फार्म सही करे खणी ईंदा। इन प्रोसीजर सां त कोई पूरो ई न पवंदो। यकीनन इहा ॻाल्हि आहे। हिते केतिरा ई तव्हांजी पंहिंजी बिरादरी जा अची असांखे तंग कंदा आहिनि, सवा मिसकीन आहिनि। पोइ मां चवंदो तव्हां तव्हां ग़रीब आहियो त मां तव्हांखे पंहिंजे खीसे में ₹2 ॾियांव त उन ते बि कावड़जी वेंदा आहिनि। भला इहो LP वारी पर्ची वारो सिस्टम बि अञा जारी? लोकल परचेज़ असांजी जेका रेगुलर बजट ईंदो आहे उनमें बि लोकल परचेज़ आहे, उहा बि आहे। उन मज़ा बि असां ॾींदा रहंदा आहियूं बाक़ाइदगीअ सां। जॾहिं असांखे लोकल परचेज़ जी ज़रूरत पवंदी आहे कंहिंखे ॾियणी आहे त उहा बि ॾेई छॾींदा आहियूं। जेकॾहिं डॉक्टर अनकरा घुमंदो, दुबई घुमंदो, लंदन घुमंदो, पेरिस घुमंदो त ज़ाहिर आहे उहो पंहिंजे पघार जे आसिरे ते न घुमंदो। उन में को न को उनजो को खांचो, को न का उनजी बदयांती ज़रूरु शामिलु हूंदी जंहिंजे बिहाफ ते उहो एतिरा सारा उहो मुल्क घुमे थो। उहो मेडिकल रेप्स को पैकेजिस वठे थो। पैकेजिस वठणु कंहिं बि तरह सां का ध्यानदारी कोन्हे। हिकु ॿी हिते एडमिनिस्ट्रेटिव साइड जी हिकिड़ी लेडी डॉक्टर मौजूदु आहे, उन सां ॻाल्हाईंदासीं। जैकबाबाद जी सिविल अस्पताल DHQ सॾीनि था हिनखे। उनजो गाइनी वारो शोबो केतिरो फ़ाल आहे, उते मुक़ररु डॉक्टर लेडी डॉक्टर्स केतिरियूं पंक्चुअल आहिनि, उन हवाले सां इंतिज़ामी सीट ते वेठल डॉक्टर अख़्तियार मस्तोई साहिबा सां ॻाल्हाईंदासीं। चयो थो वञे त उहा एक्टिंग MS बि आहिनि। एक्टिंग MS त होल पंहिंजो ओवर जेको सॼो सिविल हॉस्पिटल आहे उनखे लुक आफ्टर करिणो हुजे थो, पर उनजो पंहिंजो जेको औरताणे सिहत वारो शोबो आहे उहो केतिरो फ़ाल आहे। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। अस्सलाम वालेकुम अदा। सभ खां पहिरियों त मां तव्हांखे इहो चवंदमि त मां एडिशनल मेडिकल सुपरिटेंडेंट हुअमि, ठीकु आहे। त मां जीअं गाइनी वार्ड जेको बि हुयो त मां उनखे लुक आफ्टर कयां थी ऐं कंदी आहियां। हिन वक़्तु असांजो MS 2 ॾींहंनि खां लीव ते आहे, मूंखे उन एक्टिंग MS जूं ड्यूटी फ़राहम कई आहे। पर तव्हां मूंसां इहो ज़िक्र कयो आहे त तव्हांजे गाइनी वार्ड जेको आहे सो सही तरीक़े सां नथो हले, पर ईअं न आहे जीअं तव्हां चओ था। त असांजी जेकी MO डॉक्टरयाणी आहे WMO, उहा ई सुबुह जो 8 बजे खां 9 ताईं ड्यूटी करे। ज़ाहिर आहे उनखे मां एतिरो त रिलैक्स कंदमि त घर वञी नाश्तो करे मोटी अचे, ठीकु आहे। त उते असांजी ॿी डॉक्टरयाणी वेठी हुई, डॉक्टर रुमाना साहिबा। असां पंहिंजो राउंड पूरो कयो आहे। सुबुह जो असां तक़रीबन 8:30 खां राउंड कयो आहे त असांजा तक़रीबन मेल डॉक्टर फीमेल डॉक्टरियूं मौजूदु हुयूं। साहिबा ही टाइम खां मुंहिंजे ख़्याल में प्रीमेच्योर ॻाल्हि हूंदी त मां कंहिं बि क़िस्म जो कोई अञा इल्ज़ाम न हयो आहे त तव्हांजो गाइनी वारो शोबो गैर फ़ाल आहे, छो जो मां अञा ताणी उन वियो ई न आहियां। तव्हांजे ॻाल्हाइण खां पोइ मां उन शोबे जी वञी पंहिंजो सूरत हाल खे असां ॾिसंदासीं, उन खां पोइ असां पंहिंजे नाज़रीन खे कुझु ॿुधाए सघंदासीं। हिन महिल तव्हांजे गाइनी वारे शोबे जी जेका बि सूरत हाल आहे उन बाबति तव्हां ई असांखे ॿुधाईंदो। बिल्कुलु, मां तव्हांखे इहो ई ज़िक्र कयां थी त असांजो त तव्हांखे डॉक्टर हामिद ॿुधाए चुको आहे त असांजूं केतिरियूं डॉक्टरयाणियूं आहिनि, उन्हनि जी पोइ डिज़िग्नेशन छा आहे। त असांजी डॉक्टर रेहाना जेकी आहे सो उहा फिज़िशियन आहे। असांजी डॉक्टर हमीदा साहिबा जेकी आहे उहा सोनालॉजिस्ट आहे। असांजी डॉक्टर नाहिद सुमरो साहिबा जेकी आहे उहा गायनाकोलॉजिस्ट आहे। असांजी डॉक्टर मुख्तियार जेकी आहे सीनियर WMO आहे। डॉक्टर गज़ाला WMO आहे। डॉक्टर फ़रीन एंड रूमाना इहे जेके आहिनि WMOs। पर उन्हनि जी ड्यूटी जेकियूं आहिनि उहो रूटीन सां थींदियूं आहिनि। त कंहिंजी मॉर्निंग हूंदी आहे, कंहिंजी इवनिंग हूंदी आहे ऐं इमरजेंसी ड्यूटी हूंदी आहे। त हिन वक़्तु जेको मां पंहिंजे राउंड जे मुताबिक़ तव्हांखे ॿुधायां थी त असांजूं कुझु डॉक्टरयाणी मौजूदु हुयूं, कुझु अञा सीट ते न हुयूं, पर बहरहाल उहे बि अची वियूं हूंदियूं। छो जो मां जीअं पंहिंजे ऑफिस में अची वई आहियां त ऑफिस में वेहण सां काफ़ी मसइला ॿिया बि हुया जिन खे असांखे डील करिणो पियो हो। डॉक्टर साहब तव्हांजे पंहिंजो मौक़िफ़ ऐं डॉक्टर हामिद जे मौक़िफ़ में थोरो तज़ाद आहे। तव्हां चओ था त MS साहिबु 2 ॾींहंनि जी लीव ते आहे, डॉक्टर हामिद चवे थो त 5 ॾींहंनि जी लीव ते आहे। 2 ॾींहंनि जी तव्हांखे नालो न वरितो, मां चयमि 2 ॾींहंनि खां मूंखे चार्ज ॾिनी वई आहे, 2 ॾींहंनि खां, ठीकु आहे। त
त MS साहब जेको आहे सो 5 ॾींहंनि जी लीव ते आहे, उहो फ्राइडे ताईं अची वेंदो ऐं उहो 12 तारीख़ जेको आहे सो रिटायरमेंट हुनजी थियणी आहे। ठीकु आहे न अदा? अच्छा, वो 12 ताणी रिटायर थी वेंदा? जी अदा जी। ऐं जेके पिछाड़ी वारा चंद ॾींहं आहिनि उहे बि माना छुटीअ ते आहिनि? अदा हाणे इहो सिर्फ़ु MS कासिमी लाइ न आहे, पर तव्हांखे ख़बर हुजणु खपे त जेको बि नियर टू रिटायर थींदो आहे त उहो लीव ऑफिशियली वठंदो आहे। उहो इन जे करे वठंदो आहे त भई ठीकु आहे, असांजी जेकी सेटलमेंट पहिरियों वारी रहियल हुई त असां उनखे वञी बरक़रार रखूं। पर MS जो चवणु आहे त मुंहिंजी वेनसडे ते ट्यूसडे ते कराची में मीटिंग आहे, तंहिंजे करे मां मंडे ते हितां वेंदमि त ज़ाहरा मां ट्यूसडे ते हुते कराची में मीटिंग अटेंड। नाज़रीन, RMO ऐं एक्टिंग बल्कि एडिशनल MS साहिबा जी कयल दावाउनि खां पोइ सिविल अस्पताल जे मुख़्तलिफ़ शोबनि ॾांहुं हलंदासीं त उन्हनि जी दावाऊं केतिरियूं सचियूं आहिनि। सिविल अस्पताल में मौजूदु हितां जे RMO जी दावा त उन्हनि खे $1 करोड़ रुपयो दवाउनि ख़रीद करण जे लाइ सिर्फ़ु ज़कात वारे खाते खां मिलियो आहे, सिंध हुकूमत खां। उन खां अलावा पैसा मिलिया आहिनि। जेकॾहिं करोड़े रुपया दवाउनि जी ख़रीदारी जे लाइ मिलनि था त ही मिसकिन माण्हुनि खे ॿाहिरि मेडिकल ॾे दवा लिखी ॾियण जी आख़िर कहिड़ी ज़रूरत आहे डॉक्टर खे? तव्हांखे परचो छाजो हथ में आहे? ॿाहिरि जो आहे, चइबो आहे मेडिकल ॾे लिखे ॾिनो, ॿाहिरि वञी पर्चा दवा वठी अचो। ग़रीब जो त कोई इहो आहे न। दवा तव्हांखे त हिते सरकारी कोन था ॾियनि? न न, हे पर्चो आहे साईं, ॿाहिरि चए स्टोर को वठी अचो। हा बसि इहे गोरियूं ॾिनूं बसि। अच्छा, हा ॿियो आहे का शइ न। अच्छा, तव्हां हिते पंहिंजो फैमिली वठी आयो, ॿार वठी आयो? ॿाहिरि वेठी आहियूं, ॿाहिरि वेठा आहिनि। हे असांखे जेके तूं गोरियूं ॾेई बदाणा 4 गोरियुनि जा ॾेई लिखे ॾियनि था त ॿाहिरि वञी सरकारी प्राइवेट स्टोर खां वठी अचो। सिविल सर्जन डॉक्टर आहे, उहो वॾो राशि माण्हू आहे, जंहिंजे बावजूदि अॻे ऑपरेशन इन जी अखियुनि जी अस्पताल लॻी, तंहिंजे बावजूदि मूंखे कामिण हुई। मां अज़ीज़ अबड़ो साहिबु असांजो जनरल सेक्रेटरी हुयो, मां पीपल्स पार्टी जो UC1 जो नायब जनरल सेक्रेटरी आहियां। तंहिंजे बावजूदि मूंखे दवायूं न मिलियूं। अज़ीज़ साहिबु पर्ची लिखाए ॾिनो, हामिद साहिबु ठाहे ॾिनो, ॿी साईं जी मूंखे दवा उते मेडिकल को लिखी जा 400 थियनि। कामिण मूंखे थिए 6 महीना इलाज हुयो। तंहिंखां बाद में वरी मां एजाज़ ख़ान खे दांह ॾिनमि। एजाज़ ख़ान 2 दफ़ा फ़ोन कयसि। पोइ मूंखे रफ़ीक वगण असांजो इंचार्ज लीडर हुयो, उन चयो त बाबा हाल अस्पताल हलूं था, उते डॉक्टर खे रूबरा चऊं था। मां एजाज़ ख़ान खे कढे ॾिनुमि पर्चो दवाउनि जो बि, ऐं ज़कात जो जेको फार्म हुयो उहो बि उन सां टच थियल हुयो। मां चयो साईं असांखे कंहिं सहूलियत इलाज जो नथो मिले पियो, सो महिरबानी करे डॉक्टर खे चओ। तव्हांखे हिते सरकारी अस्पताल मां दवाऊं न मिलियूं? न मिलियूं। डॉक्टर पर्चा मूंखां वरिता। MNA असांजो लीडर आहे एजाज़ ख़ान जखराणी, उन जे बावजूदि उन चयो त उन जे रूबरा मूंखे वरितई उते पर्चो। इन ॻाल्हि जो रहीम वगण खे सभिनि खे ख़बर आहे, सॼी असांजी पार्टी कम को असां मुफ़्त में असां तुंहिंजो आवाम जी ख़िदमत कयूं था सॼो ॼाड़ो सुबुह को शाम हिन महिल ते बि। हाणे उन खां बाद में मां पोइ 8 दफ़ा वियो आहियां त मूंखे 2 महीना रुलायई। हाणे मुंहिंजी न्याणी आहे, उनजी ऑपरेशन थियल आहे, हफ़्तो पूरो आहे हिते थी वियो आहे। अॼु बि हाणे हिते आहे, डॉक्टर मोकल ॾिनी अथसि, डॉक्टर नाहिद कई अथसि ऑपरेशन। मुंहिंजो फर्ज़ंद आयो आहे, उन खे 50 रुपए जी दवा न ॾिनी त मां 20-22 हज़ार रुपया मेडिकल को दवाई में ख़र्च कयो। असांखे का बि मुहैया न थी वई आहे, हिन वक़्तु बि मौजूदु आहे अस्पताल में। असांजी उहो मुंहिंजो फर्ज़ंद पुटु आहे। पीपल्स पार्टी जा जेके वर्कर आहिनि उहे बि तव्हां था त उनखे का बि हिते मेडिकल जी सहूलियत कोन थी ॾिनी वञे, उनखे काई बि क़िस्म जी का सरकारी स्टोर में दवा कोन थी मिले। हिते मौजूदु जेके डॉक्टर्स आहिनि उहे ड्यूटी करण बजाए मेडिकल रेप्स खे अटेंड करण में पंहिंजो मसरूफ़ आहिनि। उन्हनि जी मरीज़नि सां का दिलचस्पी कोन्हे, मिसकिन माण्हुनि सां का दिलचस्पी कोन्हे। हुननि खे मेडिकल रेप्स को पैकेज वठणा आहिनि, उन्हनि खे मेडिकल रेप्स खां उहे पैकेज वठणा आहिनि, उहे उनखे दुबई घुमाइनि, उहे उनखे पेरिस घुमाइनि, लंडन घुमाइनि, जंहिंसां हू ठठ ठांगर ऐं ऐश करनि। माण्हुनि जी सिहत जी उन्हनि खे का परवाह कोन्हे। हलंदासीं कंहिं ॿिए शोबे ॾांहुं। हिते काउंटर लॻाए पर्ची जेका स्लिप ॾिनी थी वञे, एडमिशन जेका हिकिड़ी स्लिप हुजे थी, उन ते बि उनखां उगाड़ी कई थी वञे। हीअ सभई मिसकिन माण्हू मौजूदु। फ़ी माण्हू को उन्हनि जो इल्ज़ाम आहे त 10 रुपया वरिता था वञनि। उहे जेकॾहिं 200-300 माण्हू अचनि था त 2-3 हज़ार रोज़ानो डॉक्टर उहे उगाड़नि था। शायदि हे बि उन्हनि सां हिसे पती में शामिल आहिनि।
मीडिया जी टीम पहुचंदे ई उन्हनि पंहिंजूं कुर्सियूं ख़ाली करे मरीज़नि वारी सिफ़नि में शामिल थी विया आहिनि ॼण उहे बि वीचारा मरीज़ आहिनि। हाणे उन्हनि जा जेके काउंटर ते जेके रजिस्टर मौजूदु आहिनि उन्हनि खां ओगाड़ी वारो सिलसिलो जारी आहे। ही मिसकिन माण्हू त आहिनि पैसा वता अथऊं पैसा था वठनि हिते ईमान सां पर्चियुनि जा 10 रुपया ऐं शिकापुर में 10 रुपया आहिनि ई न। सिविल अस्पताल में मौजूदु हिकु ॿी मिसकिन माई वीचारी जंहिंखे बि इहे दाहूं आहिनि उनजो त उनखां बि हिते पैसा घुरिया पिया वञनि। अमा तव्हां छा वठणु आया आहियो? असां दवा वठण आया आहियूं। पोइ मुफ़्त में दवा ॾियनि था? मुफ़्त में दवा ॾियनि था, लिखाई जा पैसा वठनि था। हिते जेका तव्हां दवा न लिखी ॾियनि था, स्टोर खां वठूं था। दवा स्टोर तो वठो? हा हा। हिते अस्पताल में अंदरि दवा नथा ॾियनि? न न। भला जेॾी महिल तव्हां हिते आया हो अंदरि त तव्हां को जेका पर्ची हिते कटनि था उन्हनि पैसा वता या मुफ़्त में? 10 रुपया पैसा 10 रुपया। पर्ची वारनि 10 रुपया वता? हा हा। बाक़ी ॿी दवा बि मेडिकल ते? हा मेडिकल जी त न ॾींदा आहिनि। सरकारी दवा का को? न न। तव्हां किथां आया आहियो? मां सर हितों जेकुंबाद 1993 में मां मैट्रिक कयो। हिन महिल ताईं का नौकरी न मिली, दिमाग़ जो मरीज़ आहियां, हिते न का दवा मिले थी। अल्ट्रासाउंड लाइ बि चवनि था 40 रुपयो 60 रुपयो ॾियो या MS फ्री कराए अचो। हाणे असां जॾहिं फ्री करायूं MS न हुजे त तड़पदा वतूं, दर दर में तड़पदा वतूं। हाणे ख़ाली पर्ची हथनि में आहिनि। अहिड़ो को किरोड़े अरबे रुपया फंड चवनि था असां मिसकिननि जे लाइ, कंहिंखे न मिलनि था। ग़रीब मायूं औरत सभु रुलदा वतनि था। का शइ हितां न आहे, कोई सहूलियत असांजे लाइ न आहे हिन अस्पताल में, कंहिं बि जेकुंबाद में। असां मिसकिननि जे लाइ तव्हां मथे रिपोर्ट मोकिलियो, का सहूलियत मिले। हाणे असां दिमाग़ जा मरीज़ आहियूं, का हिते सहूलियत नथी मिले असांखे। सर मां हितां जो जेकाबाद लोकल ई आहियां। कल्ह आयासीं, नंढो बीमार हुयो, उनखे ॾेखारियोसीं एक्सरे चेस्ट लाइ। उहो बि चए फिल्म कोन्हनि के 12 वञो। असां 12 करायासीं। हिते का फैसिलिटी न आहे। इहा 40 रुपया सरकारी फीस आहे जी अल्ट्रासाउंड जी? न हिते उहो छा चवंदा आहिनि हुनखे फंड्स जे लाइ हिते माना ख़र्चो बर्चो करणो। ख़र्चो बर्चो वठंदा आहियो? जी। अच्छा पोइ भला हे केतिरा माण्हू रोज़ानो ईंदा आहिनि? 25-30 ईंदा आहिनि, फ्री बि हूंदा आहिनि। 25-30? हा, के ॾींदा आहिनि के न ॾींदा आहिनि, ग़रीब बि आहिनि। पोइ छा जो फंड गॾु कयो तव्हां, छा जे लाइ? हिते ई ऑफिस में ई ॾींदा आहियूं। वरी कंहिंखे ॾींदा आहियो? जमा करनि ऑफिस में जमा करे? तव्हां हिते छा आहियो? मां क्लर्क आहियां। क्लर्क आहियो? पोइ तव्हांखे हिते पैसनि जी ओगाड़ी ते रखियो अथव? मां ईंदा आहियूं झटि सवा। पोइ अहिड़े क़िस्म जी माण्हुनि सां वेधन छो था कयो? मिसकिन माण्हुनि खे गभे खां पैसा कोन्हनि, तव्हां उन्हनि जी गल छो था लायो? न न अंदरि डॉक्टर साहब वेठिया अथऊं, ॻाल्हायोसि। MS वेठो आहे। MS वेठो आहे, डॉक्टर साहब वेठी आहे, तव्हांखे खुलियल छूट आहे। जिते हर मरीज़ का 40 रुपयनि खां वठी 100 रुपए ताईं उनका चार्जिस कई थी वञे। मिसकिन माण्हू वेठा आहिनि जिन वीचारनि खे 2 वेलनि जी मानी खाइण बि मसइलो हुजे। जेकॾहिं उन्हनि खे पैसा हुजनि, उनजी माली हालत सुठी हुजे त ही सरकारी अस्पतालनि में छो अचनि? पर उन्हनि वीचारनि सां उते बि ओड़ी वेदन आहे जहिड़ी हू को प्राइवेट क्लिनिक ते वञनि। उन्हनि मिसकिननि खां उहा ओगाड़ी वारो सिलसिलो जारी आहे। उहा 1000 रुपयनि जी रोज़ानो वारी ओगाड़ी इन मिसकिन माण्हुनि खां जेका कई थी वञे उहा कंहिंजे खीसे में थी वञे? उहो हिकिड़ो सुवालु आहे। ज़ाहिर आहे हितां जी जेका मुक़ररु इंतिज़ामिया आहे उहे चवण खां त चवनि था उनखे 1/2 करोड़ रुपयो ज़कात खाते मां मिलियो आहे दवाउनि जे लाइ, ऐं सिंध हुकूमत खां लखे रुपया मिलिया आहिनि। जेकॾहिं इहे एतिरा पैसा उन्हनि खे मिलिया आहिनि त हिन मिसकिन माण्हुनि खां आख़िर पैसा छो था वता वञनि? ही कहिड़ी मद में वता था वञनि? अमा तव्हां किथां आया आहियो? असां सवाई गढ़ी खां आया आहियूं। अल्ट्रासाउंड था कयो? हा। पैसा वठनि था? उहे वठनि था, असां अख़बार जे करे न ॾींदा आहियूं। अच्छा, उहे पैसा वठनि था? हा उहे वठनि। अमा तव्हां किथां आया आहियो? असां इस्लामी खां आया आहियूं। अच्छा, पोइ हिते अल्ट्रासाउंड कराइण आया? हा। पैसा वठनि था? हा वठनि था। घणा मां? 40 रुपया फी माण्हू को 40 रुपया वठनि? हा। अच्छा, इहा छा था चवनि त फीस आहे? फीस आहे। ही सरकारी अस्पताल आहे, जेकॾहिं हिते बि फीस आहे त पोइ बाक़ी प्राइवेट अस्पताल हुनजो फ़र्क़ु त कोन थियो? असांखां वठनि था त असां ॿी जेका दवा लिखी ॾियनि था उहा बि ॿाहिरों वठो था या हिते सरकारी ॾियनि? ॿाहिरों वठूं था। न असां ॿाहिरों वठूं था। नाज़रीन, ही अल्ट्रासाउंड वारो शोबो जिते लेडी डॉक्टर मौजूदु आहे उते ॿाहिरि वेठल माण्हुनि पे दाहियूं त उन्हनि खां पैसा वठी अल्ट्रासाउंड कयो पियो वञे। ख़बर न आहे त कहिड़ी मद में उन्हनि खां पैसा वरिता पिया वञनि। मिसकिन माण्हू जिन खे गभे जी 2 वेलनि जी मानी बि जिन जे लाइ मसइलो हुजे उन्हनि खे एतिरो पीड़ियो ऐं लोड़ायो पियो वञे। हर हिकु सिविल अस्पताल जे हर शोबे में पैसा आहिनि, पर्ची खां वठी
हर डॉक्टर ताणी पैसा आहिनि। डॉक्टर साहिबान हिते मौजूदु जेके आहिनि उन्हनि खे मेडिकल रेप्स खां पैकेजिस खपनि, उन्हनि खे माण्हुनि जे मसइलनि सां को मसइलो कोन्हे। हीअ मिसकिन माण्हू कंहिंजे दर्द आहिनि। जेकॾहिं कंहिं डॉक्टर साहिब सां ॻाल्हाइजे थो त उन्हनि वटि हिकिड़ो माक़ूल बहानो हुजे थो त असांखे घर खां परमिशन कोन्हे त असां मीडिया जे कैमरा जे साम्हूं अचूं। ख़बर न आहे त उन्हनि खे का केतिरी मजबूरियूं आहिनि, कहिड़ियूं मजबूरियूं आहिनि, पर जेकॾहिं को मेडिकल रेप्स अचनि था त ओॾी महिल त कोई उन्हनि खे कोई इशू कोन थो थिए। पर जॾहिं मीडिया पर्सन को अचे थो त हुननि खे इहा मजबूरी अॻियां अची थी वञे त उन्हनि खे घर खां मना आहे त तव्हांखे कंहिं बि तरह जो कोई कैमरा जे साम्हूं न ई अचिणो। सिविल अस्पताल जो ही इंडोर वारी साइड, इंडोर में जेको मेल आर्थोपेडिक वारो शोबो हुजे थो उनजो ही हिकिड़ो वार्ड आहे। उन वार्ड में हिकिड़े हंधि लिखियलु त इहो ज़रूरु आहे सफ़ाई अधु ईमान आहे, पर सफ़ाई करणी शायदि हिननि खे न आहे। उहो लिखिणो ज़रूरु आहे पर उन ते अमल कुझु बि न आहे करिणो। उन खां अलावा हिते जेके बेड्स मौजूदु आहिनि उहो हिकिड़ो हॾे जो मरीज़ आहे, उनखे हॾे जो अॻु में ई इशू आहे, उनखे मसइलो आहे। ऐं उन हॾे जे हवाले सां केतिरो कंफर्ट उन्हनि खे बेड्स हुजणु खपनि ऐं उन बेड्स जी जेका हालति आहे उहा कहिड़ी आहे। इन सूरत में उहो मरीज़ जेकॾहिं तंदुरुस्त त न थींदो अहिड़ी सूरत हाल में, अञा केतिरो भोगींदो उहा सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे। मुख़्तलिफ़ ऐं परियां बेड्स जेके पियल नज़र अचनि था, छा इहे हिकु मरीज़ जे इस्तेमाल जे क़ाबिल बेड आहिनि या उहे हॾे जे मरीज़ जे लाइ अञा हिकिड़ी इंतिहाई तकलीफ़ वारी सबबु बणिजी सघनि था। हिते वीचारा मरीज़ मजबूरी को पियल आहिनि, उन्हनि जी एतिरी माली कुवत उन्हनि जी न आहे जो मिसकिन माण्हू वञी के प्राइवेट शोबे में दाख़िला वठनि। नाज़रीन, हीअ औरताणो शोबो आहे सिविल अस्पताल जो, उनजो हिकिड़ो वार्ड आहे। उन वार्ड जी सूरत हाल ॾिसी करे अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हितां जी इंतिज़ामिया हितां जे मरीज़नि खे केतिरियूं सहूलियतूं पहुचाए रही आहे। उन वार्ड जी अहिड़ी बदतरीन हालति ऐं इन ॻाल्हि जी गवाही ॾेई रही आहे त उन्हनि हितां जी जेका इंतिज़ामिया आहे, सिविल अस्पताल इंतिज़ामिया आहे, उन्हनि खे सिर्फ़ु पैसनि सां मक़सदु आहे। हितां जे हर हिकु शोबे ते पैसो वरितो थो वञे। जेकॾहिं मामूली हिकिड़ी एंट्री स्लिप वरिती थी वञे त उन जा पैसा आहिनि, अल्ट्रासाउंड जा पैसा आहिनि, इवन जेको डॉक्टर्स आहिनि उन्हनि जी बि ॼणा हिते हिकिड़ी अणसिधी तरह सां फीस मुक़ररु आहे। उहा मरीज़ खे ॿाहिरों जी मेडिकल ते दवा लिखी था ॾियनि ऐं उहा मरीज़ जी दवा जेका उनखे लिखी ॾिनी थी वञे, उन मेडिकल वारे सां हुननि जो तय थियलु आहे त उन्हनि खे उन हर हिकु दवा ते कमीशन ॾींदा। अहिड़ी सूरत में ॼणो अणसिधी तरह सां पंहिंजी फीस चार्ज करे रहिया आहिनि। जॾहिं त हितां जो RMO इन ॻाल्हि जी दावा करे रहियो हो त उन्हनि जी तमामु जेके दवाऊं आहिनि, मेडिसन्स आहिनि, उहे समूरियूं स्टोर में मौजूदु आहिनि। उन इन ॻाल्हि खे एडमिट बि कयो त ख़बर न आहे त हिते मौजूदु जेके डॉक्टर्स आहिनि, दवाउनि मौजूदु हुजण जे बावजूदि मिसकीन माण्हुनि खे ॿाहिरि मेडिकल ते दवा छो था लिखी ॾियनि। हीअ बि हिकिड़ो औरताणो शोबो आहे, उन में हिकिड़ो मेडिकल जो हिकिड़ो वार्ड आहे, उन जी बदतरीन हालति इन ॻाल्हि जी गवाही थी ॾे। हिते मौजूदु कुझु मरीज़ आहिनि, उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि खे कहिड़ी भोगनाऊं आहिनि। तव्हां हे जेके मरीज़ आहिनि लेडीज़, तव्हां इन्हनि सां साण आहियो? जी हा साईं। किथां आया हो? हितां शारजाह हुई। अच्छा, घणा ॾींहं थिया हिते आयो? अॼु असांजा 3 ॾींहं आहे। भला हिते का दवा ववा सरकारी ॾियनि? न सर, बसि इहा इन खां बचणु चाहियूं था। जेके ॿाहिरियां फीस डॉक्टरनि जा ज़्यादा आहिनि, हिते बसि ऑपरेशन जो वग़ैरह जेको आहे उहो फीस न आहे। बाक़ी टोटल सामान जेके आहे सॼो ॿाहिरि मेडिकल जो आहे। ग़रीब माण्हू त हिते रही ई नथो सघे। का सहूलियत न आहे अस्पताल में, कंहिं शइ जी का मरीज़ खे तावर न आहे। ये मरीज़ दाख़िल थिए थो, मर्ज़ी वारान को अचे, उनजी मर्ज़ी आहे। भला हिते ऑपरेशन जी पैसा त नथा वधा वञनि, पर ॿियो जेका इहे ख़र्चियूं वठनि था इहे जेके ॿिया पैरामेडिक्स वारा आहिनि? सर बसि ख़र्ची न बि घुरनि था, पर हाणे जो ॾियणो पवंदो आहे। चए थो चवंदा चांहि पीआरियो, बसि ॿियो को अहिड़ो मसइलो न आहे। अहिड़ो खाम खाई वेही कूड़। दवा सरकारी मिले थी? न, टोटल ॿाहिरियों सामान मेडिकल न। हिते अस्पताल में कोई अस्पताल जी मानी, कोई हिते का सफ़ाई वारो? मानी सफ़ाई जो ॾिसो था तव्हांजे साम्हूं आहे। मानी आहे भई शाम जो अची दरवाज़ो खटकाइनि था, पोइ अची मानी वठी वञो। पोइ जेको कंहिंखे ज़रूरत हूंदो आहे, कंहिंखे न हूंदो आहे त उहो न वठी ईंदा। सिविल अस्पताल जो हिकिड़ो ॿियो दिलि वारो शोबो, उते असां मौजूदु आहियूं। उते हिकिड़ो मरीज़ सां गॾु आयल शख़्स मौजूदु आहे। उहो बि दाहे थो त उनखे हिते अस्पताल में, अस्पताल जो डॉक्टर जो चवंदा आहिनि त सभ खां पहिरियां अधु इलाजु त उनजो रवैयो हुजे थो। जेकॾहिं हिकिड़े डॉक्टर जो रवैयो हिकिड़ो नरम न आहे, हलीम न आहे, दिलासे वारो न आहे, त उहो मरीज़ बजाए जे हू सिहत वारी तरफ़ वापसि अचे, उहो वधीक अञा परेशान थी वेंदो आहे। तव्हां किथां आया आहियो? सर, असां कोटा खां आहियूं। भला हिते तव्हां मरीज़ वठी आया आहियो? जी सर। लेडीज़ मरीज़? जी सर। पोइ छा थियो? सर, असां आया सुबुह जो सवेरे, सो असां पुछा कईसीं लेडी डॉक्टर खां, असांजो मरीज़ तकलीफ़ में आहे। तो
उन्हनि चई तव्हां वञो वञो छा आहे हिते छा शोर मचायो त ईअं कयो था। पोइ असां थोरो ज़ोर भरियोसीं त उन्हनि चई बाबा ॿियो जेको उन्हनि जा छा हुआ घाट हुआ उहो असांखे धिको ॾेई कढी छॾियो। तव्हांजी लेडीज़ समेत तव्हांखे धिका ॾेई कढी छॾियो, इलाज न थियो? इलाज न थियो सर, इलाज। उन खां पोइ तव्हां छा कयो? असां वियासीं हेॾे होॾे, पोइ असां बसि ईअं बीठा हुआसीं, हेॾे हुन डॉक्टर ॾे वियासीं, का शइ न थियो। उन लेडी डॉक्टर जी तव्हांखे ख़बर आहे कहिड़ी डॉक्टर हुई या उन जो को नालो वालो तव्हांखे ॿुधायो त कहिड़ी डॉक्टर? उन्हनि जो को केर बि नालो न पुछियो असांखे। बसि हुते मौजूदु माण्हुनि लेडी डॉक्टराणी जे चवण ते तव्हांखे धिका ॾेई कढी छॾियो? जी उन्हनि धिका ॾेई असांखे कढी छॾियऊं। हिते मिसकीन माण्हुनि खे इलाज बजाए धिका ॾिना वञनि था। जेकॾहिं इहो रवैयो डॉक्टरनि जो हूंदो त पोइ माण्हू हितां जो ग़रीब माण्हू मिसकीन माण्हू आख़िर कंहिं ॾे वञे, कंहिंखे दांह ॾे। नाज़रीन, सिविल अस्पताल जे इंतिज़ामिया पारां कयल दवाउनि खां पोइ जेका सूरत हाल समूरी नज़र आई, उते इंतिज़ामिया जूं जेके दवाऊं हुयूं त ॼणो टोटल सभु कुझु ठीकु पियो थिए ऐं हिते मिसकीन माण्हुनि खे सिहत वारी सहूलियत समूरे जो समूरी मुफ़्त में ॾिनी पई वञे। ऐं गाइनी वारी साइड ते जेको औरताणो शोबो आहे हिन सिविल अस्पताल जो, उते बि इहा ॻाल्हि कई वई। हितां जे सिविल अस्पताल जे इंतिज़ामिया चयो त 54 हिते डॉक्टर्स मुक़ररु आहिनि ऐं 450 जे लॻभॻि पैरामेडिक्स वारो अमलो मुक़ररु आहे, पर हिते त उन्हनि जो 20% बि उन्हनि जी हाज़िरी मौजूदु नज़र न आई, जंहिंमां इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त उहे हाज़िरियुनि ते केतिरो पंक्चुअल हुजनि था ऐं माण्हुनि खे केतिरी सहूलियत ॾेई रहिया आहिनि। औरताणे शोबे ॾे जॾहिं असां उतां जी सूरत हाल जाचण जे लाइ उते पहुतासीं त उते सवाइ हिकिड़ी लेडी डॉक्टर खां सवाइ ॿी का लेडी डॉक्टर नज़र न आई। ॿी लेडी डॉक्टर जेका अल्ट्रासाउंड वारो शोबो, उते बि पैसा वठी माण्हुनि खां उते अल्ट्रासाउंड कयो पियो वञे। पर्ची ते पैसा, अल्ट्रासाउंड जा पैसा ऐं एक्सरे जा पैसा, समूरे शोबनि ते पैसा उगाड़िया था वञनि। हितां जा डॉक्टर मरीज़नि खे ॾिसण बजाए मेडिकल रेप्स खे वधीक अटेंड करनि था, उनखां पैकेजिस वठण में वधीक मसरूफ़ आहिनि। हिते जेकॾहिं 100 मरीज़ आहिनि त 20 खां वधीक मेडिकल रेप नज़र अचनि था। 400 मरीज़ आहिनि त 40 मेडिकल रेप नज़र अचनि था ऐं मेडिकल रेप्स खां सहूलियतूं वधी थियूं वञनि। जंहिंखे हितां जे RMO एडमिट कयो त डॉक्टर पंहिंजी पघार में ॿियनि मुल्कनि जा विज़िट नथो करे सघे, उतां जी तफ़रीह नथो करे सघे। ज़ाहिर आहे उहे मेडिकल रेप्स खां जॾहिं एतिरे क़िस्म जा पैकेजिस वठंदा त उन्हनि खे कहिड़ी सहूलियत ॾींदा। उन खां अलावा हितां जे डॉक्टरनि जी अणसिधी तरह सां जेका फीस मुक़ररु आहे सरकारी अस्पताल में बि, हर दवा जी पर्ची ॿाहिरि मेडिकल ते लिखी ॾिनी थी वञे। उन मेडिकल ते केतिरा ई दफ़ा इहा ॻाल्हि पधरी थी आहे त मेडिकल वारा उन खां वधीक पैसा चार्ज कनि था उन आइटम जा। जेके पैसा अधु मेडिकल वारे जे जेब में वञनि था, अधु उतां दवा लिखंदड़ डॉक्टर जे खीसे में वञनि था। जॾहिं इंतिज़ामिया चवे थी त उनखे एतिरा किरोड़े रुपया दवाउनि जी ख़रीदारी जे लाइ मिलनि था, त आख़िर कहिड़ी मजबूरी आहे जंहिंजे करे उन्हनि खे ॿाहिरि मेडिकल ते, प्राइवेट मेडिकल ते दवाऊं ख़रीद करण जे लाइ मोकिलियो थो वञे। हितां जी अहिड़ी वर्स्ट कंडीशन ॾिसी करे अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हितां जे माण्हुनि खे केतिरी ॾुखियाईनि जो मुंहुं ॾिसणो पवे थो ऐं केतिरो माण्हू भोगनि था। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।